नाज़रीन, रिपरे भरिसां अली बख्श सरोही जो गवर्नमेंट एलिमेंट्री स्कूल बुनियादी सहूलतनि खां वांझिल आहे, पर इन बावजूद शागिर्दनि मयारी तालीम पिराए स्कूल ऐं ॻोठ जो नालो रोशन कयो आहे। ॾिसूं था सरताज पावर जी रिपोर्ट। रिपरी भरिसां गवर्नमेंट एलिमेंट्री स्कूल अली बख्श सरोही जे उस्तादनि ऐं शागिर्दनि तालीमी निज़ाम खे बहितर बणाइण लाइ भरपूर नमूने कोशिश करे रहिया आहिनि। स्कूल में उस्तादनि ऐं शागिर्दनि जी तदरीसी महिनत ऐं को करिकुलम एक्टिविटीज़ खे ॾिसी ईअं महसूसु थींदो त हीउ हिकु मयारी ख़ानगी स्कूल आहे। पढ़ाई जो जज़्बो शागिर्दनि में एतिरो वधी वियो आहे जो शागिर्द उस्तादनि खे मोकलुनि जे ॾींहंनि में बि स्कूल अची पढ़ण लाइ चवंदा आहिनि। स्कूल में उस्तादनि जी खोट हुअण सबबि स्कूल जे 250 ॿारनि खे 2 उस्ताद भरपूर सलाहियतुनि सां महिनत करे ABCD अमा ख़ुशि थींदी EFGH 50 रुपया ॾींदी कैश IJKL पासन MNOP पासनी टोपी QRST ठाई टुकी फिरस्ती UVWX पेरियाई मुंडा वाज़र सुठो आहे मुंडे। स्कूल जी सफ़ाई रखंदा आहियूं, उस्ताद सां सुठो पढ़ाईंदा आहिनि। खोट आहे असांजी बुनियादी ज़रूरतूं पूरियूं कयूं वञनि त जीअं असां सुठे नमूने सां तालीम हासिलु करे सघूं। My name is Sohana. I study in class 4. I study in Government Elementary School Alibag Saroy. I like playing cricket and hide and seek. I love watching cartoons and video games, enjoying painting and reading storybooks. हुकूमत खे अपील कयूं था त असांखे इहे ज़रूरतमंद शयूं ॾिनियूं वञनि जीअं असां सुठे नमूने सां तालीम हासिलु करे सघूं। असां ॾींहं ई राति पंहिंजी महिनत करे असां खे ओड़े पाड़े वारनि खे असां हिकिड़ो तालीम जे हिन ज़ेवर जे लाइ उन्हनि खे घणो कुझु अवेयर कयोसीं ऐं पाबंद कयोसीं। तव्हांजे बचड़नि खे पढ़ायो ऐं उन्हनि खे सुठे नमूने सां हिकिड़ो सुठो इंसानु बणायो। जेकॾहिं डॉक्टरी ऐं इंजीनियर तव्हां नथा कराए सघो पर उन्हनि खे तव्हां हिकु सुठो इंसानु बणायो। जॾहिं तव्हां मुआशिरे जा सुठा इंसान बणिजंदो त तव्हां ई हिन ॻोठ जो ऐं हिन मुल्क जो सरमायो आहे ऐं तव्हां ई सभु कुझु करे सघो था। हिते अचण सां जॾहिं खां मूं सीट संभाली अल्हम्दुलिल्लाह अल्लाह से जी महिरबानी सां मुंहिंजे महिनतुनि सां उस्तादनि जे महिनतुनि सां असीं हिन स्कूल खे अपग्रेडेशन कराए एलिमेंट्री जो दर्जो ॾिनोसीं। पर असांखे 5 उस्तादनि जी ॿियनि जी ज़रूरत आहे छो त 30 शागिर्दनि ते हिकिड़ो उस्ताद आहे। असां वटि 250 ॿार आहे। तंहिं हूंदे बि असां गवर्नमेंट जा इलाही सारा थोराइता आहियूं जिन असांखे मोट ॾिनी आहे त असां वटि जेका खोट आहे उस्तादनि जी फर्नीचर जी या किताब असांखे हिन साल तमामु थोरा मिलिया आहिनि। जंहिं क्लास में असांजा 40 ॿार आहिनि त असांखे उते 15 किताब मिलिया आहिनि। यानी उहा सिंध गवर्नमेंट खे इहो ई चवंदुसि त असांखे किताब बि ॾिना वञनि जेके असांजा रहियल ॿार आहिनि त जीअं असां उन्हनि खे किताब वग़ैरह ॾेई करे असां तालीम जो क़दम अॻिते वधायूं। सिर्फ़ु 2 उस्ताद कमु करे रहिया आहिनि। उस्तादनि जी तमामु घणी खोट आहे जेकी असां 2 उस्ताद मैनेज कयूं पिया ऐं ॿारनि जो सिलेबस वग़ैरह कवर कयूं पिया। को करिकुलर एक्टिविटीज़ बि थियनि पियूं। स्कूल जो माहौल तमामु बहितरीनु करे रहिया आहियूं। पर हुकूमत खां इल्तिजा आहे त बेसिक्स जेके असांजो नीड्स आहिनि न उन्हनि खे पूरो कयो वञे। स्टाफ जी मौजूदगी हूंदी त असां प्रॉपर नमूने सां ॿारनि खे सही नमूने सां असां पढ़ाए सघंदासीं ऐं फोकस्ड हूंदासीं। स्कूल जे उस्तादनि ऐं शागिर्दनि जी महिनत ॾिसी ॻोठ जे नौजवान उस्ताद वसीम अब्बास सरोई पिणु अज़म कयो आहे त हू फ़ारिग वक़्त में पंहिंजे ॻोठ जे स्कूल जे उस्तादनि सां गॾिजी इलाइक़े जे शागिर्दनि खे सुठी तालीम ॾींदो। स्कूल जे शागिर्दनि ऐं उस्तादनि तालीम खाते खां घुर कई आहे त स्कूल में फर्नीचर किताब ऐं उस्तादनि जी खोट ख़तमु कई वञे त जीअं बहितर नमूने सां तालीम हासिलु करे सघिजे।